पेटेल के मेंबरन के जेकरे ओथ पायो ए स्ट्रगल शुरू थी त जो डिवीजन लेवल ते एहतजाज थियो नवाब शाह में तवा सब दोस्तन के खबर आ त छा जो पाकिस्तान में रिजल्ट जेकरे हीर कराची जला 6 तारीख ते जो अनाउंस थिलो त पूरी सिंध के अंदर हर जिले में हर तालके में हर यूनिट में हर उस्ताद जे हर मेंबर जे दिल में आई त सबक आगे पहुंचा सबक आगे पहुंचा त इहो तवा जे तंजीम जो मैसेज जो आम मेंबर ताई त असी तहां जी जेका तंजीम है वो उस्तादन जे जनरल मफादन खातर जो कासो जंग लड़ी रही है ए उस्तादन में भी वो ही जोश ए जज्बो पैदा थी रहियो त ही शे आहे त कन सबबन जे करे के अड़े माहौल जे करे तंजीम जे अंदर एकरो वक्त एड़ो अची वेंदो आ जो जे दोस्तन चयो त बाबा उन जी मूवमेंट जेका हुंदी आ वो ढरी थी वेंदी आ पर वरी भी हम चोदस त जनरल मफाद खातर जने सब सच्चाई करे निकरन था त पो जोश ए खरोश तंजीम जो तवा जो कस डिठो आ तवा दोस्तन के हम यो बुधायो करा तो ही सरकार जो आ पेंशन जे आलम जो आ एकरो बम करायो मुलाजम जे मथा त छा का या सोली गाल कोने वापस वठन पर या तवा जी जदोजहद या तवा जी ताकत तवा जे अगवान जो मजबूती बिहर सरकार के मजबूर को त वो नोटिफिकेशन पेंशन किया त एड़े तरीके से हर शय जो पाजो पाजो तरीकेकार हुंदो कायड़ी शय केड़ो भी अगवान होते पर उन हालातीन जो चिराग ना है जो रातों रात का शय खणी करे थे वो दोस्तन के दई छे न उन जो तरीकेकार हुंदो जे तरीकेकार वो अपेंड सेवा अगारे वाले दी ते वरी मीटिंग आए वरी इन इश्यूज से डिस्कस थींदो बया असा जे इश्यूज है उन ते डिस्कस थींदो मां हर पांजे स्पीच में जंदो आया त जे कने सरकार सिधी थी न लथी ए असा जा इश्यूज जो हल लग्या त ता के वरी 21 तारीख ला तैयार रहणो पवंदो जिदोजहद असा जी जारी आ असी सुतल कोन्हियूं के असा जागिल आहियूं जॾहिं अवां जहिड़ी ताक़त अवां जहिड़ो जोश ऐं जज़्बो असांजे कढ हुजे त असांखे कहिड़ी ज़रूरत आहे असां जेका आराम सां वेही सघूं था बहरहाल तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी एतिरो वक़्तु तव्हां वेही दोस्तनि खे ॿुधो आहे सो इंशाअल्लाह आउं तव्हांखे यकीन ॾियानी ॾियारायां थो त जेकी मसला जेकी इश्यूज करी ही अलायंस जे प्लेटफॉर्म ते निकिता आहियूं त ही अलायंस अवां जा ये इश्यूज हल कराए पोइ ई मोटंदी ईअं जेको करे और हिकु दफ़ो तव्हांजी सॼी टीम खे मां उन्हनि दोस्तनि खे बि मुबारकबाद ॾियां थो जेके 30-32 दोस्त रिटायर थिया जिन खे दोस्तनि तोहफ़ा ऐं अजरक लुंगियूं पारायूं ऐं निहायत उन्हनि दोस्तनि खे मुबारकबाद पेश कयां थो तव्हां बि मुबारकबाद जे लाइक़ आहियो तव्हांखे दोस्तनि एतिरो जेको स्वागत ॾिनो आहे एक दफ़ो वरी ॿीहर हिन तालके सभिनी दोस्तनि जी मुंहिंजे मीर मोहम्मद हरिन साहब जी अरबाब साहब जी ॿिया जेके बि दोस्त आहिनि उन सभिनी जी महिरबानी जन इन सॼी दोस्तनि खे इकठो कयो आहे ऐं मूंखे उमेद आहे त असांजे तंज़ीम जे अंदरि असांजे उस्तादनि जे अंदरि अहिड़ो जज़्बो अहिड़ो वलवलो रहंदो जो पंहिंजे उस्ताद खे पंहिंजे उहिदेदार खे अहिड़ो आनर ॾेई करे ऐं जेका सो इज़त अफ़ज़ाई करे उनखे जेका सो पंहिंजो अलविदा कनि ऐं मूंखे उन्हनि उस्तादनि में बि उमेद आहे तव्हां पंहिंजो अहिड़ो किरदारु अदा कंदव जंहिं मक़सद ख़ातिर असां अपॉइंटमेंट कयो त असीं सिंध जे माण्हुनि जे बचड़नि खे बि बहितरीन नमूने सां तरबियत ॾियूं तालीम ॾियूं ताकी तव्हां असां उस्तादनि जेको नालो रोशन थिए उस्ताद इत्तेहाद ज़िंदाबाद पेटेल ज़िंदाबाद अस्सलाम वालेकुम उस्ताद इत्तेहाद